वारे में वधियल बदमनी ख़िलाफ़ अवामी हुकूक इतिहाद जे सॾे ते सवे माण्हुनि गॾिजी ठाणो रोड सां एहतिजाजी रैली कढी। रैली में हुकूक इतिहाद अॻवान अली रज़ा चोलियानी, इलियास बुगियो, एम सादिक तुनियो, सोहेल खावड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ, जंहिंमें शहर जे सियासी समाजी अॻवाननि, कारकुननि समेत दुकानदारनि ऐं शहरनि भरपूर शिरकत कई। रैली फाज़िल राहू चौक ते पहुची धरणे जी सूरत अख्तियार करे वई, जंहिंखे जूनियर जानण चंद, जमयत अॻवान कारी फारूक, ज़ुल्फ़कार साहिबानी, हकीम बलाणी, कामरेड गफ़्फ़ार मीरजत ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुज़ाहिरीन चयो त कुझु अनासिर वारे में हथरादू बदमनी फैलाए रहिया आहिनि, जंहिंखे रियासती पुठभराई हासिल आहे, जंहिं करे ॾोहारी ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। हुन चयो त को बि रोड रस्तो ॾोहारियुनि खां महफ़ूज़ नाहे ऐं ॾोहारी रोज़ानो बुनियादनि ते रेस लॻाए 4 खां वधीक ॾोह करे रहिया आहिनि, जंहिं सबबि अवाम मायूसी जो शिकार थी चुको आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त अमन अमान बहाल करे अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे ऐं फुरियल सामान वापसि करायो वञे। हुननि आला अख़्तियारनि IG सिंध घरू वज़ीर खां नोटिस वठण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।